ईरानी सदर टिनि ॾींहनि जे दौरे ते अॼु पाकिस्तान पहुची रहियो आहे। परॾेही खाते जे तर्जुमान मुमताज़ तेराबलोच मूजिबि ईरानी सदर सां गॾु वफ़द में परॾेही वज़ीर काबीना मेंबर्स, आला अमलदार ऐं वापारी शामिल हूंदा। ईरानी सदर वज़ीर आज़म, सेनेट चेयरमैन, क़ौमी असेंबली जे स्पीकर समेत अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। पाक ईरान लाॻापा वधीक मज़बूत बणाइण समेत तवानाई, ज़राअत ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। दहशतगर्दीअ जे ख़तरनि खे गॾियल तौरु मुंहुं ॾियण लाइ ॿितरफ़ो सहकार वधाइण ते बि ग़ौर वीचार कयो वेंदो। ईरानी सदर लाहौर ऐं कराची जा दौरा करे सूबाई क़यादत सां बि मुलाक़ातूं कंदो। सिंध सरकार 23 अप्रैल ते ईरानी सदर जी आमद ते कराची में आम मोकल जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। क़ौमी ऐं सूबाई असेंबली जी 21 टकनि ते नंढी चूंड जे गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजूं अचण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी शहदाद कोट जे तक NA 196 जो मैदान मारे वरितो। गैर सरकारी नतीजनि मूजिबि PP जो ख़ुर्शीद जुणेजो कामयाब करार। पीपल्स पार्टी उम्मीदवार ख़ुर्शीद जुणेजो 91,581 वोट खणी सोभारो। TLP जो मोहम्मद अली पंवर 2,736 वोट खणी सघियो। PTI अॻवान चौधरी परवेज़ इलाही खे भाइटियो शिकस्त ॾेई छॾी। नून लीग क़ौमी जूं 2 ऐं सूबाई असेंबली जूं 10 सीटूं बुहारे वई। पीपल्स पार्टी ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल क़ौमी असेंबली जी हिक सीट ते कामयाबी हासिल कई। इतिहादी पार्टियूं काफ लीग ऐं इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी बि हिक सीट हासिल कई। NA 8 बाजोड़ जी नंढी चूंड में आज़ाद उम्मीदवार ज़ैब सोभारो थी वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां नंढी चूंड में पीपल्स पार्टीअ जी कामयाबी ते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ख़ुर्शीद जुणेजो खे वाधायूं। उन चयो त हीअ शानदार कामयाबी अवाम पीपल्स पार्टीअ जे जियालनि ऐं जमहूरियत जी फतेह आहे। अवाम तीर ते छपो हणी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ते एतमाद जो इज़हार कयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां PDMA जी तरबियती वर्कशॉप फायर एंड रेस्क्यू 1112 जी तरबियत लाइ लाहौर वियल नौजवाननि ऐं नियाणियुनि सां इंतिज़ामिया जी बदइख़लाक़ी। 50 खां वधीक नौजवाननि खे बेदख़ल करण ऐं नियाणियुनि सां बदइख़लाक़ी करण ख़िलाफ़ तरबियत वठंदड़ शागिर्दनि जो अकेडमी आॾो ऐं एहतजाज। तरबियत सेंटर कराची मुंतक़िल करण जो मुतालबो। मुतासिर शागिर्दनि जो चवणु आहे त तरबियत दौरान नियाणियुनि खे हिरासां ऐं 50 नौजवाननि खे बेदख़ल कयो वियो। रेस्क्यू एंड फायर 1112 जी ट्रेनिंग कराची में कराई वञे। न्यूज़ीलैंड पाकिस्तान के T20 मैच में 7 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। रावलपिंडी में खेॾियल मैच में पाकिस्तान बैटिंग कंदे 179 रन्स जो टारगेट ॾिनो। महिमान टीम हदफ़ 19 ओवर्स में मुकमल करे 100 भमाणी। मार्क चैंपियन 42 बालनि ते 87 रन्स ठाहियूं।